नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। सिंजोरे खबर नालो सिंजोरे जे म्यूनिसिपल कमेटी पार्क में सिविल सोसाइटी फोरम पारां सिंध जी सकाफ़त जे बक़ा जे सिलसिले में सालाने चौथे सिंध सकाफ़ती कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, कारोबारी, अदबी, सहाफ़ियुनि, तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत हज़ार माण्हुनि शिरकत कई, जंहिं जी सदर दरगाह शाह लतीफ़ जदगादी नशीन सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी कई, जॾहिं त डिप्टी कमिश्नर सांगड़ निसार अहमद मेमन, असिस्टेंट कमिश्नर कैप्टन अताउर रहमान ऐं ॿियनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस दौरान लतीफ़ जी वाई ऐं नामवारी गुलकारनि अहमद मुग़ल, ख़ालिद हुसैन भट्टी, दीबा शेर ऐं ॿियनि महफ़िल मचाई। अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़त अज़ली आहे, जेका प्यार, मोहबत, अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिए थी। सिंध जी सकाफ़त जी बक़ा लाइ असां सभिनी तबक़नि खे हिकु थियणो पवंदो ऐं सिंध जे मसइलनि ते इज्तिमाही तौर जदोजहद करणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।